दुनिया की ना है परवाह ओ प्यारा तुझो जी बिल्कुल हैदराबाद के सिंध म्यूज़ियम में शेख अयाज़ मेलो लगायो वियो जेका शेख अयाज़ मेलो हैदराबाद सिंध म्यूज़ियम में खाना बदोश अंदर लगायो तो जेका 5th अयाज़ मेलो लगायो वियो जंहिंमें हिते सिंध जा अदीब शाइर ऐं फनकार भी मौजूद आहिनि अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं उन्हनि छा चवण आहे जी अयाज़ मेले के बारे में बतायो हैदराबाद में तो सिर्फ हैदराबाद में थींदो आहे पूरे पाकिस्तान में शेख अयाज़ मेलो हैदराबाद जी सुञाणप आहे हैदराबाद शहर में ही 5 ॾींहं मेलो हले थो जंहिंमें हज़ारनि जी तादाद में असांजा जेके आहिनि से माण्हू शरीक थियनि था पूरे पाकिस्तान मां अदीब दानिश्वर आया आहिनि ऐं हिन मेले जे हिन पिंडाल में उहे मौजूदु आहिनि हिते हर क़िस्म जे सां वास्तो रखंदड़ प्रोफेशनल डॉक्टर आहिनि ब्यूरोक्रेट्स आहिनि स्टूडेंट्स आहिनि हीअ हिकिड़ी यूनिक जॻह आहे जिते हर क़िस्म जा जेके आहिनि तव्हांखे ॿुधंदड़ राग जा चाहींदड़ अयाज़ जा चाहींदड़ नज़र ईंदा उहे ॻाल्हि इहा आहे त हर शहर में हिकिड़ी यूनिकनेस हुजणु घुरिजे असां सम्झूं था हैदराबाद सिंध जो कल्चरल कैपिटल आहे हीअ हैदराबाद खे असां चऊं था इहो एजाज़ त हिते हुजे मेले जो मतिलबु इहो हूंदो आहे छा बिटाए जे मेले ते एकड़नि में जेके आहिनि से पिंडाल हूंदो आहे तॾहिं बि पीउ हूंदी आहे मेले जो मतिलबु ई हुजूम हूंदो आहे रश हूंदी आहे जेके पिंडाल ख़ाली हुजनि उते मेला न लॻंदा आहिनि तंहिंजे करे हुजूम हूंदा केॾो बि वॾो कंदासीं असां पिंडाल हिन खां ॿीणा माण्हू हूंदा असां अञा अॻे दफ़े ॾिसंदासीं पर हिन वारे असांजो इहो आहे त जेके अचनि उहे ॿुधनि वरी 5 ॾींहं आहे जेको रहिजे थो ॿिए ॾींहुं अचे थो वञे इहा तव्हांजी महिरबानी आहे इहा लिंक असां सां शेयर कयो त असां अॻियां तव्हांजे हिन सॼे लाइव प्रोग्राम खे माण्हुनि ताईं पहुचायूं असां सोच टीवी जा जेके बि साथी आहिनि उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं ॾिसो अयाज़ मेलो 5 एडिशन आहे ऐं असां 4 सालनि खां मुसलसल अयाज़ मेलो मल्हाईंदा पिया अचूं अयाज़ मेलो दरअसल अयाज़ जी शख़्सियत फ़न फ़िक्र ऐं शाइरी खे भेटा ॾियण जे लाइ मल्हायो वञे थो ऐं असां सम्झूं था त लतीफ़ खां पोइ अयाज़ उहो सिंध जो उहो यगानो शाइर आहे जंहिंजी शाइरी सिंध जी सुञाणप आहे बल्कि असां ईअं चऊं त सुञाणप जो वॾो हवालो आहे तंहिंजे करे मां सम्झां थी त शेख अयाज़ मेलो जेको 5 ॾींहंनि ताईं हिन खाना बदोश जे अंगण ते मल्हायो वञे थो उन में को 60-70 खां मथे स्पीकर्स अचनि था 100 खनि असांजा जेके आहिनि से फ़नकार रागी अचनि था उन्हनि सां गॾु साज़िंदा अचनि था ऐं हज़ारे माण्हू हुन में शिरकत कनि था 5 ॾींहंनि जे मेले में मां सम्झां थो त हीअ सिर्फ़ु खाना बदोश जी न सिर्फ़ु जेका असां अयाज़ मेलो जी या मुंहिंजी न पर हीअ सॼी सिंध जी अयाज़ खे भेट आहे अयाज़ मेले में जेको हीअं तव्हां प्रोग्राम कयो माण्हू अधु खां वधीक या जॻह नंढी थी वई आहे इन हवाले सां छा चवंदो असां कुझु नथा करे सघूं छाकाणि त खाना बदोश जी जॻह इहा ई आहे खाना बदोश जी जॻह में थींदो सिंध सकावत वारा ॻाल्हायो त हुननि जो असां तावन करण लाइ तयारु आहे सिंध सकावत वारा तावन करण लाइ तयारु आहे तव्हांखे ॿिए वॾी जॻह में रखो था ॾिसो फ़िलहालु अञा असांजो अहिड़ो को ख़्यालु कोन्हे छाकाणि त खाना बदोश जी प्रोडक्ट आहे तंहिंजे करे खाना बदोश में ई थियणु खपे सिर्फ़ु इहो हैदराबाद में थिए थो शेख अयाज़ मेलो ऐं सिंध के ॿिए शहर में थियणु घुरिजनि बिल्कुलु थियणु घुरिजनि जेके मल्हाए सघनि था पंहिंजे शहर में ज़रूरु मल्हाइणु खपनि शेख अयाज़ सिंध जो शाइर आहे बिल्कुलु मां सम्झां थी त जेको बि इहो रखे थो उहो पंहिंजे शहर में मल्हाए सघे थो ऐं किथे बि मल्हाए सघिजे थो अयाज़ सिंध जो शाइर आहे त जेकर सॼी सिंध में किथे बि जो मेलो मल्हाए सघिजे थो डॉक्टर अनिला नाथ सुमरो प्रोफेसर सिंध यूनिवर्सिटी अयाज़ मेलो हिकु इंतिहाई अहम कोशिशि आहे अयाज़ खे नौजवान नस्ल सां मुतारिफ़ कराइण जी तव्हां जॾहिं ॿाहिरि पिंडाल में वञी ॾिसंदव त तव्हांखे नज़र ईंदो त केतिरा ई नौजवान जेके ॿार आहिनि असांजा नई जनरेशन आहे उहा केॾी शौक़ सां केॾी उत्साह सां सभु सेशन अटेंड करे थी ऐं इन जो जेको फ्रूट आहे इन जूं जेके रिज़ल्ट्स आहिनि असांखे कुझु सालनि खां पोइ नज़र ईंदियूं छाकाणि जो उहा नस्ल हाणे तव्हां ॾिसंदव हर साल अमर सिंधू
वॉलंटियर्स में 180-90 नौजवान खड़े थी, ठीकु आहे। ऐं उहे उन्हनि नौजवाननि जी तरबियत थिए थी। इहा तरबियत ज़ाहिर थींदी कुझु टाइम खां पोइ। ऐं इन खां अलावा लाज़मी आहे इन्हनि जा दोस्त हूंदा, इन्हनि जा फैमिली मेंबर्स हूंदा, इन्हनि जा ॿिया नंढा भाउ भेण हूंदा, उन्हनि खे बि अयाज़ सां मुतारिफ़ कराईंदा। एक्चुअली अयाज़ मेलो कोशिशि आहे नौजवाननि में पंहिंजे जेको सकाफ़त आहे, पंहिंजे अदब जी छा चइजे त उनखे मञता ॾियण जी बि ऐं उनखे ओन करण जी बि हिकु इंतिहाई अहम कोशिशि आहे, जंहिंमें अमर सिंधू ऐं डॉक्टर इरफाना मलाई उन्हनि जी पूरी सथ कामयाबु वई आहे। महिरबानी। अयाज़ मेले में आहे छा? अयाज़ मेले में अदब आहे, अयाज़ जे सभिनि रुखनि खे पेश कयो थो वञे। जेके नौजवान नसल वटि अञा न थिया आहिनि ऐं उहे राइटर्स जेके पढ़नि था पिया, पर कुझु उहे माण्हू आहिनि जेके नथा पढ़ी सघनि, उहे मुख़्तलिफ़ रुखनि, सिर्फ़ु शाइरीअ जो हिकु रुख हिते पेश नथो कयो वञे। उनजे प्यार, मोहबत, वतन सां प्यार, जमालिया, हर शइ ते फोकस कयो थो वञे। ऐं अहिड़ा मेला थियणु खपनि जंहिंमें खाना बदोश मुंहिंजे ख़्याल में एॾो सुठो कमु थो करे 5 सालनि खां मुसलसल, जिते सभु माण्हू गॾु थियनि था, उहे राइटर्स, उहे फ़नकार जंहिंखे मौक़ो नथो मिले अचण जो। हीउ अयाज़ मेलो उन्हनि खे बि मौक़ो ॾियो थिए थो, उहो पंहिंजो फ़न पेश था करनि ऐं माण्हुनि नौजवान नसल में अवेयरनेस अचे थी। अहिड़ा मेला मुंहिंजे ख़्याल में थियणु खपनि। बिल्कुलु सम्झो आहे। अयाज़ जेको जंहिं पढ़ियो न आहे त मुंहिंजे ख़्याल में हुन को सिंधी अदब पढ़ियो ई कोन हूंदो। शाह सचल सामीअ खां पोइ अयाज़ उहो शाइर आहे जंहिंजा सुजागी, जिदोजहद, वतन सां प्यार, नागासाकी नाहे आहे तुंहिंजी आरसी। जंहिं शेख अयाज़ खे न पढ़ियो आहे त न उन मोहबत जे फ़लसफ़े खे पढ़ियो आहे, न मिटीअ जे प्यार खे पढ़ियो आहे। अयाज़ मन में आस जा ॿारिया अथम ॾिया, अंदरि मंझली आहे नेठि तपाईंदो फिरी। असल में अयाज़ मेलो में जेको विजन हुई इहो आहे त अयाज़ खे सेलिब्रेट कयूं। मतिलबु जीअं अयाज़ चई वियो त बाद में जेको मूंखे ॻायो वेंदो त उहो ई जेको आहे पर्सपेक्टिव खणी करे में मां सेलिब्रेट कनि पिया त अयाज़ हिकु टावरिंग फिगर हुई असांजे समाज जी ऐं आहे बि। त असां उनजो पैगाम इहो खणी था अचूं त नौजवाननि खे उनखे सेलिब्रेट करणु घुरिजे ऐं नौजवाननि खे वधीक पढ़णु घुरिजे। जी बिल्कुलु, असांजो मां एज़ अ वॉलंटियर फोटोग्राफर ऐं हिते जेको मौजूदु आहियां। अयाज़ जा मां मतिलबु पहिरां त मूंखे इहो लॻंदो त अयाज़ जेको आहे हिकु रेवोल्यूशनरी पर्सपेक्टिव ते ई कमु करे थो, पर कुझु जेके 4 ॾींहंनि खां जेको मां हिते मौजूदु आहियां त मां अयाज़ जा काफ़ी सारा अहिड़ा पासा डिस्कवर थींदे ॾिठा आहिनि त मूं पाण हैरान रहिजी वई आहियां त इहे पासा बि हुया जंहिंखे असां सम्झण खां महिरूम रहिजी विया हुआसीं। जी साईं, माशाल्लाह ॾाढो सुठो मेलो आहे, ॾाढो बहितरीनु इंजॉय कयो अथऊं। मूंखे त अॼु 3 रात आहे ऐं ॾाढो ख़ुशी थी आहे। अहिड़ा मेला ई वञी हाणे रहिया आहिनि। बाक़ी ॿियो हाणे छा आहे, असां को कचहरियूं कोन्हे, को मज़ो न आहे, का ॻाल्हि कान्हे, हर को माण्हू हण पिट में लॻो पियो आहे। पर अहिड़ा मेला लॻनि था त सुकून दिलि खे अचे थो। सभु दोस्त मिलनि था, सुठा माण्हू अचनि था, न्याणियूं अचनि थियूं, भेणूं अचनि थियूं। तमामु बहितरीनु मेलो आहे, मूंखे ॾाढो वणियो आहे। अलाह तव्हांखे आबाद रखे ऐं हिन मेले खे तव्हां कवरेज करियो पिया, ॾाढी भली ॻाल्हि आहे। महिरबानी साईं। मुंहिंजो नालो खलील जतोई आहे। मां सिंध यूनिवर्सिटी जे इंग्लिश डिपार्टमेंट फाइनल इंग्लिश डिपार्टमेंट जो आहियां ऐं असां हिते अयाज़ मेले जे मौक़े ते आया आहियूं। हीउ 5हों मेलो आहे जेको पंहिंजे धाम धूम सां मल्हायो थो वञे। हिन मेले जी ख़ासियत इहा आहे त अयाज़ जे फ़िक्री पासनि खे निर्वार कयो वञे थो। अयाज़ जी शेख अयाज़ जी जेका शाइरी आहे, नज़म हुजे, नसर हुजे, मुख़्तलिफ़ ज़ावियनि खां अयाज़ ते सुबुह जो मंझंदि जो 3 बजे खां वठी राति जो 8 ताईं हुनजे इनकलाबी फ़नी शाइरी ऐं मुख़्तलिफ़ पासनि ते ॻाल्हायो वञे थो। ऐं 8 खां वठी राति जो 3 ताईं, कॾहिं कॾहिं 4 बि थी वञनि था त शेख अयाज़ जे शाइरी खे ॻायो वञे थो। मुख़्तलिफ़ शाइर अचनि था जेके हुनखे पंहिंजी शाइरीअ जी भेटा पेश कनि था। जुमन दरपदर हुजे, रजे फ़क़ीर हुजे, शफ़ी फ़क़ीर हुजे, शेख अयाज़ जे इनकलाबी, रोमानवी, हुस्नाकी ऐं रूहानी पासनि खे ॻायो वञे थो। ऐं ख़ासि करे नौजवाननि में शेख अयाज़ जे हवाले सां हिकिड़ी जेका अवेयरनेस पैदा थिए थी त हू आफ़ाक़ी शाइर आहे। जीअं अॼु जेके नक़ाद वेठल हुया उन्हनि इहो बयानु कयो त शेख अयाज़ क़ौमी, रोमानवी, हुस्नाकी सां गॾोगॾु हू आफ़ाक़ी शाइर बि आहे। जी अयाज़
अयाज़ मेलो ही पंजो भेरो थी रहियो आहे ऐं इन में कुझु हिकिड़ो त साॻियूं रिवायतूं ॿीहर आहिनि पर उन में कुझु नयूं बि नवां लाड़ा ऐं नवां मौज़ू बि आंदा विया आहिनि। जीअं हिन साल अॻे खां तमामु घणो वधीक उन में अञा बि संजीदगी आहे ऐं अञा बि वधीक जेके उन जा मौज़ू आया आहिनि। जीअं हिन दफ़े हारिस खलीक ऐं उन खां सवाइ ॿियो ही काशिफ़ रज़ा ऐं इन खां मतिलबु मुख़्तलिफ़ माण्हुनि जा ऐं मोहम्मद हनीफ़ आयो आहे त उन में हिकिड़ो त जीअं पहिरें हमेशह अयाज़ जे मौज़ूअनि जे हवाले खां ई इहो हूंदो, हींअर थोरो उन में अञा वुसत पैदा कई वई आहे त उन में सॼो जो समूरो सिंधी लिटरेचर बि मतिलबु डिस्कस थी रहियो आहे ऐं ख़ासि तरह सां जीअं उन जा हमसर या उन्हनि मां जंहिंमां अयाज़ इंस्पायर हो जीअं अमीर ख़ुसरो ऐं अयाज़ जी शाइरी या उन्हनि ॾिसां मतिलबु इन तरह सां ॿिया काफ़ी तब्दीलियूं आयूं आहिनि ऐं हिननि 5 सालनि में हर साल का न का अञा बहितरी आई आहे ऐं असां उमेदु कयूं था त ईंदड़नि सालनि में हीअ अञा वधीक पंहिंजी फ़िक्री लिहाज़ खां बि हीअ अञा तरक़ी कंदो ऐं इन जे करे जो हिन जी जेका टीम आहे उहा मुसलसल इन जे लाइ जेको आहे कोशिशूं बि करे वेठी ऐं पंहिंजे तनक़ीद जे लाइ ऐं इन खां सवाइ ॿियनि माण्हुनि जी राय वठण जे लाइ पंहिंजा दरवाज़ा हमेशह खुलियल रखे थी। सो मां इन जे लाइ सुठी ख़्वाहिशुनि जो इज़हार थी कयां। असल में क्वांटिटी ऐं क्वालिटी 2 शयूं हूंदियूं आहिनि त माण्हू कहिड़ी शइ खे मेंटेन कंदो ॿी शइ ज़रूरु मुतासिर थींदी। जेकॾहिं हीअ क्वांटिटी जे हवाले खां कनि ऐं हिकिड़ो त हीअ टीम सभिनी खे ख़बर आहे त हिननि वटि तमामु वॾा वसीला कोन्हनि, हीअ हिन खे बि जेको कनि थियूं त उनजे लाइ पूरो साल महिनत कई वञे थी। हीअ को सरकारी सतह ते को एॾी वॾी पज़ीराई हिन जी कान्हे का या पब्लिक जे हवाले खां आहे ऐं ॿियो उन्हनि जी पंहिंजे हवाले खां आहे त थी सघे थो त तमामु वॾी इन ते जेकॾहिं मैदान ते हीअ उनखे कनि थी सघे थो त उहा माण्हुनि जी जेका हिकिड़ी नंढी जॻह में करण जो वरी हिकिड़ो फ़ाइदो इहो पवंदो आहे त माण्हू इलाही पंहिंजाइप महसूसु कंदा आहिनि, स्टेज जे आर्टिस्टनि जे काफ़ी वेझो हूंदा आहिनि। पर जेकॾहिं हिकिड़ो तमामु वॾे मैदान ते हुजे त मुमकिन आहे त उहो मेलो त थी सघंदो जंहिंमें परे खां राग ॿुधी सघिजे थो, परे खां कुझु का शइ ॾिसी सघिजे थी, लेकिन जेको हीअ सेशन जेका हिकिड़ो जेके टॉक शो थियनि वेठा ॻाल्हियूं आहिनि उहे इलाही परे खां पब्लिक न ॿुधी सघे त इन जे करे मुमकिन आहे, मूंखे ख़बर न आहे, इहो मां चई नथी सघां त ईंदड़नि सालनि में वाक़ई बि कोई वॾी जॻह ते थिए त थी सघे थो त वरी पोइ क्वालिटीअ में को फ़र्क़ु अची वञे त 2 शयूं बरक़रार रखण में हिननि खे थी सघे थो। न मां सम्झो न सवाल त नौजवान तबको जेका यंग हा वो शेखर के समझ माना शायरी समझ नहीं पवंदा शेखर जी शायरी आहे जा उन लाइ तव्हां इहो पैगाम ॾियो त प्रोग्राम। मां त इन ॻाल्हि खे मुंहिंजी इहा ॻाल्हि मूंखे सम्झण जे लाइ या मां मञण जे लाइ इन करे मुंहिंजो दिमाग़ु तयारु नथो थिए। इन करे हिते जॾहिं इहे सेशन हलनि था त हाल में सभिनी खां वधीक नौजवान वेठा हूंदा आहिनि ऐं जॾहिं उहे म्यूज़िक जे प्रोग्राम में वरी बि हलंदा चलंदा आहिनि, ॻाल्हियूं कंदा आहिनि, पर एतिरो संजीदगीअ सां जेकॾहिं नौजवान ॿुधे थो इन जो मतिलबु आहे त अयाज़ खे सम्झे थो। बिना सम्झण जे उहे नौजवान ख़ामोशीअ सां ॿुधनि कीअं था। हिकिड़ो त इहा ॻाल्हि आहे, ॿी ॻाल्हि इहा आहे त अॼु जेको सेशन थियो ॾिया लाट सां ऐं उन में समूरो जेको ग्रुप हो उहे नौजवान हुआ ऐं उहे हिकिड़े तरह सां हिकिड़ा एस्टेब्लिश राइटर्स जे तौर ते उन में आहिनि कुझु माण्हू जेके मशहूरु आहिनि इन जंहिं अॼु इन ॾिया लाट असांजा मां हुआ, पर घणो करे एतिरा मशहूरु न हुआ ऐं नौजवान हुआ या हुआ। उन्हनि जो जेको सेशन हो उहो इन्हनि सॼे पूरे मेले ते भारी हो। उन्हनि नौजवाननि जो छा त उन्हनि जो मुतालो हो, कहिड़े तरीक़े सां उन्हनि उन सॼी शइ खे कयो आहे ऐं केतिरो उन्हनि में सब्र हो। कंहिं बि हिकिड़े स्पीकर ॿिए स्पीकर खे कटियो कोन ऐं उन्हनि जी सॼी ॻाल्हि ॿुधी ऐं हिकिड़े खे जो एॾो गहरो मुतालो हो जो मां त सचमुच में एॾी इंस्पायर थियसि त जेकॾहिं असांजो इहो नओं नसल इहो आहे त ईंदड़ साल में त या ईंदड़नि ॾींहंनि में त अञा वधंदो ऐं कंहिं बि सीनियर अदीब जे भेट में
जेको इन्हनि नौजवाननि ॻाल्हायो त मूंखे ॾाढो फ़ख़्रु महसूसु थो थिए। हिन में सिंध सखावत जो तावन सां गॾु आहे जी सिंध सखावत जो तावन तव्हां सां गॾु आहे पर पंजो मेलो सिर्फ़ु हैदराबाद में ई मुनक़द थिए थो वञे। हिन भेरे तव्हांखे कराची में मुनक़द कयो अहिड़ो प्रोग्राम अॻे साल जेको आहे छो कि सिर्फ़ु हैदराबाद में मेलो न आहे न, जिते ॿिए सिंधे ॿिए के शहर में तव्हां प्रोग्राम रखी सघो था। अच्छा, ॻाल्हि इहा आहे त मूंखां इहो साॻियो ई सुवालु हमेशह हर साल कराची लिटरेचर फेस्टिवल में कयो वेंदो आहे त अहिड़ा फेस्टिवल सिर्फ़ु कराचीअ में छो? त ॻाल्हि इहा आहे त कराचीअ में इलाही सारा फेस्टिवल थियनि था सिंधी हवाले जे खां त सिंध लिटरेचर फेस्टिवल थिए थो, ॿिया एतिरा सारा फेस्टिवल थियनि था। हीउ समूरो फेस्टिवल कराचीअ में खणी वञे ऐं जेके हितां असांजे नंढनि नंढनि ॻोठनि खां नंढनि शहरनि खां जेके माण्हू अचनि था उन्हनि जो भाड़ो अञा थोरो वधाइजे ऐं कराचीअ जी रिहाइशूं अञा महांगियूं आहिनि, माना उन्हनि ते अञा भार विझिजे। त हैदराबाद में हैदराबाद हिकिड़ो मर्कज़ आहे हमेशह खां वठी अदब जो सक़ाफ़त जो ऐं इन खां सवाइ हीअ टीम घणो करे हैदराबाद बेस्ड आहे त जिथे माण्हू उहा सॼी टीम उहा पंहिंजी सभु छुटियूं वठी हिकिड़े ॿिए शहर में वञे ऐं उते वञी एतिरी महीननि ताईं महिनत करे त हर शहर में त अॼुकल्ह थियनि था, खैरपुर वारा बि थियनि था में थियनि था, नवाबशाह में बि थियनि था, हर शहर में मेला थियनि था। त हीअ हैदराबाद जी टीम आहे हैदराबाद में करे थी त हैदराबाद जो बि हक़ आहे त करे ऐं हैदराबाद जे आसपास इलाही ॿाहिराणियूं आहिनि, इलाही नंढा नंढा ॿिया बि शहर आहिनि जंहिंजा माण्हू हिते आराम सां पुॼी था वञनि ऐं हींअर हिते कराची हैदराबाद सिंध जे ॿियनि मतिलबु नंढनि शहरनि जा माण्हू काफ़ी आया आहिनि ऐं सिर्फ़ु स्पीकर न पर ॿुधंदड़ बि आया आहिनि त इहो त हिकिड़ो इलाही सुठो सूण आहे। न पर ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं केरु बि माण्हू को बि हिकिड़ो क़दम खणे थो या को हिकिड़ो ट्रेंड सेट करे थो त उन जे ई मथां वरी इहो छो आहे त हाणे तूं इहो त कयो हाणे हल हुते भली कर त उते ॿिया माण्हू तयारु थींदा न। उते केर बि हिननि जो जेको आहे अमर ऐं इरफान आहे ॿई बाए प्रोफेशन पंहिंजूं नौकरियूं बि कनि थियूं, उन्हनि जा घर ॿार हिते सेट आहिनि, उन्हनि सिर्फ़ु अयाज़ मेलो हुननि जी ज़िंदगीअ जो हिसो आहे, फ़क़ति उन्हनि जी सॼी ज़िंदगी मेला कराइणु कोन्हे। हू ॿिया बि कम कनि थियूं, वुमेन एक्शन फोरम जूं मेंबर बि आहिनि, औरतुनि जे हवाले खां जदोजहद कनि थियूं, ॿियूं समूरियूं जदोजहद कनि थियूं। त ही कल्चर डिपार्टमेंट खां सवाल करे सघे थो। मां कल्चर डिपार्टमेंट जी नुमाइंदा न आहियां, इहो कल्चर डिपार्टमेंट करे सघे थी। इन खां सवाइ ॿिया जेके इदारा आहिनि उहे करे सघनि था मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में। पर हिकिड़ी ॻाल्हि खे असांखे साराइणु खपे त जेको माण्हू जिथे बि आहे जेको बि कमु करे थो उनखे उते एप्रिशिएट कजे न। उन्हनि खां असां ॿी डिमांड छो था कयूं त हाणे तव्हां उते हली ईअं मीरपुर में बि कयो, हाणे तव्हां उते बि कयो, उते तव्हां कयो उते केरु ॿियो करे। जीअं तव्हां ॾिठो सिंधी म्यूज़ियम में खाना बदोश में जेका अयाज़ मेलो लॻायो वियो उन अयाज़ मेले में असां हिते जेके ख़ासि मिज़मान आयल हुआ उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयोसीं ऐं हिते जा जेके शाइर हुआ उन शाइरनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कयूं आहिनि। ऐं हिते जेके अयाज़ मेले में आयल सिंध जा कई मशहूरु फ़नकार हुआ, उन फ़नकारनि खां बि असां व्यूज़ वग़ैरह वरिता आहिनि। उन फ़नकारनि जो चयो हो त शेख अयाज़ त हिकिड़ो वॾो शाइर हुयो, उन शाइर खे असां रद्द न पिया कयूं ऐं उनखे हलाईंदे असां अॼु अयाज़ जो पंजो मेलो बि हैदराबाद जे खाना बदोश में लॻायो आहे। असांजो फुल कोशिशि इहा आहे त सिंध जे हर हिकु इलाइक़े ऐं सिंध जे हर हिकु वॾे वॾे शहर में शेख अयाज़ मेलो लॻाइणु घुरिजे। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच टीवी हैदराबाद जी। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.